मेड़ मां ख़बर ॾींदा हलूं त थरड़ी मोहब्बत फाल मोरी गुज़िरियल एक साल खां ॿिन्ही पासनि खां मुकमिल तौर ज़बून इलाइक़े वासियुनि जो हर रोज़ एहतिजाज मगर पीपल्स पार्टी जो चूंडियल MPA फयाज़ अली बट अगोर निड सुतल इलाइक़े वासियुनि पारां थरड़ी मोहब्बत फाल मोरी न ठाहिण ते अफ़सोस ऐं ॻणती जो इज़हार हर वक़्त जानी नुक़सान जो ख़दशो वधीक इलाइक़े वासियुनि जी अवामी न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल भॼी पई आहे वॾी आवाम खे तकलीफ़ आहे काफ़ी में एक्सीडेंट भी थिया आहिनि जेकॾहिं महिरबानी हुजे तो जल्दी परगोर कई वञे त वधीक सुठो थींदो ऐं भितुनि जी सही सलामत रुगो मथां जेको आहे स्लेब लॻायूं जेकॾहिं कमु थी वञे त जल्दी भी थी वेंदो ऐं जे पाणी इंतज़ारु कंदासीं त पाणी अञा 2-3 महीना कोन हलंदो इन आवाम खे तमामु वॾी सख़्तु तकलीफ़ आहे ऐं वॾियूं गाॾियूं त हिते क्रॉस करे कोन थियूं सघनि परियूं बि कोन थी अची सघनि गोल अंडऊं बि ये सिर्फ़ु मोटरसाइकिल ॾुखी ऐं मुश्किल सां क्रॉस करे थी MP MNA साहब खे हुकूमत खे अर्ज़ु था कयूं त महिरबानी ख़ुदा जे वास्ते इन मोड़ जल्दी तदारक कयो असांखे महिरबानी करे जल्द में जल्द ई जेको आहे सो मोरी जी असांखे सहूलियत खपे अचण वञण में ॾाढी ॾुखियाई आहे हिनखे तक़रीबन साल खनि थी वियो आहे टुटी भॻी पई आहे सामान अची वियो आहे उनजो को बि माना हल अहिड़ो को बि नथो थियो वञे ऐं जेको आहे सो मालिकी का बि नथी थी सघे त इन जे बराए महिरबानी जेको आहे सो असांखे मोरी ठाराए ॾियो हिते हर माण्हू था किरनि हिते बेज़ाती नगरी तमामु रस्ते जी तकलीफ़ आहे मुंहिंजा बाबा साईं हिते ॾिसो मोरी भॻी पिया रोज़ नुक़सान रोज़ माण्हू मरनि था पिया ज़ुल्म लॻो पिया जेके पैसा मिलनि था खाई था या भाउ मुंहिंजा रस्तो ठारायो असांजो मोरी भॻो पियो असां रक्षनार आहियूं सूरत में होॾो फिरी था अचूं कलाक खनि होॾो लॻी थो अचे असांखां फेराइण में ग़रीब माण्हू 200 रुपया तेल थो सड़े होॾो असांजो वरी भलाई कयो यार मोरी थो ठाहियो इरीगेशन वारनि ऐं रोडस वारनि जी अदम दिलचस्पी जे करे ही काफ़ी वक़्त खां वठी पुल किरी पई आहे हिन पुल जो तामीराती कमु नथो थी सघे अलाए कहिड़ी मजबूरी आहे जंहिंजे करे ही पुल नथी ठहे फयाज़ बुट जो हितां खां ई किरास आहे फयाज़ बुट जी हीअ होम टाउन आहे थरड़ी मोहब्बत हिन खे तक़रीबन 12 महीना थी विया आहिनि जंहिं महिल इहे झुकी त सोशल वर्कर हितां जा साहब बि तक़रीबन दोस्त हिननि आवाज़ु उथारियो थिए त हीअ केॾी महिल बि नुक़सानु थी सघे थो पर असांजे हितां जा नाअहल चूंडियल नुमाइंदा नाअहल हुकुमराननि खे का बि कन ते जूं कान चुरी ऐं तव्हां ॾिसो त हीअ मोरी किरी पई किरण खां पोइ बि हिन खे तक़रीबन 2-2.5 महीना थी विया आहिनि त हीअ हितां पटे विया आहिनि सिर्फ़ु वरी बि माण्हुनि खे तकलीफ़ ॾिनी अथनि हितां पटे ऐं तो मोटरसाइकिलनि वारा बि तव्हां ॾिसो था हिते बिठायो केॾी तकलीफ़ खां था गुज़रनि पर हिन नाअहल हुकुमराननि खे का बि परवाह कोन्हे तमामु कहिड़ी तकलीफ़ में आहे छा आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।